नाज़रीन, टंडे आदम में वेलफेयर एसोसिएशन पारां ऐं हिंदू पंचायत पारां उडेरो लाल जे अधु जाट वारो 3 ॾींहनि मेलो पुॼाणी ते पहुतो। रिपोर्ट कर रियाज़ संजराणी। सिंध के मशहूर बुजुर्ग उडेरो लाल साहब जे अधु जाट वारो मेलो झूलेलाल मंदिर में इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मंदिर के रंग बरंगी झालरनि ऐं गुलनि सां कुंवार जियां सिंगारो वियो। लाल साईं जा पांथेड़ा पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत ऐं उकीर जो इज़हार करे रहिया हुआ। हिंदू पंचायत टंडो आदम पारां मेले जी ख़ुशीअ में झूलेलाल मंदिर अंदरि शागिर्दनि में खुद एतमादी, धर्मी ॼाण ऐं प्यार मोहब्बत जीअ खे पखेड़ण जे लाइ धार्मिक क्विज़ कॉम्पिटिशन करायो वियो। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में सवालनि जवाबनि जा मुक़ाबला कराया विया। मुख़्तलिफ़ ॿारनि पारां डांस शो ऐं टेबलोज़ बि पेश कया विया। कामयाब शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे इनाम, शील्डूं ऐं रोक रक़म ॾिनी वई। हिंदू पंचायत पारां ग़रीबनि में भंडारो विरायो वियो, जंहिंखे वठण लाइ सवे मर्द तोड़े औरतूं ऐं ॿार कतारनि में बीठल हुआ। इन मौक़े ते उडेरो लाल वेलफेयर एसोसिएशन पारां 95 फ्री मेडिकल कैंप भी लगाई वई, जंहिंमें 32 मशहूर डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि 3600 खां वधीक गरीब मिसकीन मरीज़नि जो मुफ़्त में चेकअप करे खेनि मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं। उडेरो लाल वेलफेयर एसोसिएशन जे सदर संजय कुमार मामनाणीअ ॿुधायो त हर साल असां श्री अमर उडेरो लाल साहिबनि जो अधु जाट जो मेलो हिते मल्हाईंदा आहियूं। साईं जे मेले जी अधु जाट जो प्रोग्राम चेटे जो प्रोग्राम आहे ऐं इन सिलसिले में असां सचो सौदो प्रोग्राम रखियो आहे ऐं कैंप लॻी आहे, जंहिंमें 40 खां मथे डॉक्टर ऐं 4000 खनि पेशेंट ईंदा आहिनि। इन में घर पार्सल आहे, जंहिंखे राशन हलंदो आहे ऐं मेडिसन जो प्रोग्राम आहे। घटि में घटि 4000 पेशेंट असां ईंदा आहिनि। साईं हिते उडेरो लाल वेलफेयर जो हिते लाल साईं जो मेलो आहे। उडेरो लाल वेलफेयर वारनि हिते स्टॉल लॻायो सस्ते सौदे जो, जेको ग़रीबनि खे तमामु सस्ते रेट में, तमामु घटि रेट में बाज़ार के हिसाब सां राशन ॾींदा आहिनि। बहुत सारा खरीद सकते, बहुत सारा नहीं भी खरीद सकते। बाजार में वो 1500 रुपए का होगा, इससे वो 500 रुपए का मुनाफा मिल जाता है। तो उस वजह से गरीबों के साथ ताउन कर रहे हैं, ये बहुत अच्छी बात है। तकरीबन आधो हाथ पे है। फ्री मेडिकल कैंप पे महीने का राशन दिया जा रहा है। ये बाजार के अंदर इधर 50 से 50% डिस्काउंट किया जा रहा है। उन्हनि इहो बि चयो त सस्ते सौदे जा स्टॉल हुकूमत खे बि लॻाइण घुरिजनि, जंहिंसां महांगाई घटिजी सघे त जीअं ग़रीब मज़दूर माण्हू आसानी सां पंहिंजनि बचनि जो पेट पाले सघे। रियाज़ संजराणी।